सोरठ सां पाण कॉन्टेंट क्रिएशन बि कंदा आहियो। अॼुकल्ह जा ॾिसो था, अॼुकल्ह सिंधी कॉन्टेंट क्रिएटर्स ॾाढा अॻिते वधी विया आहिनि ऐं असां सोशल मीडिया ते कंहिं बि प्लेटफॉर्म ते ॾिसूं असांखे ॾाढा नवां कॉन्टेंट क्रिएटर्स नज़र अचनि था, जेके यंगस्टर्स आहिनि, जेका यूथ आहे, जेका असांजो फ्यूचर जंहिंखे चइजे थो। ॾिसो था कहिड़े क़िस्म जो कॉन्टेंट आहे ऐं उन्हनि खे जेके कॉन्टेंट क्रिएटर्स आहिनि उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदव, कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि जो मूंखे नथो लॻे त मां को बि कॉन्टेंट क्रिएट कंदी तव्हां आहियां, जेको लिखंदा छो जो आहियो, जेकी जेको जेकी चवंदा आहियो कंदा आहिनि content न उहो ॾाढी महिनत सां कंदा आहिनि ऐं मां हा। हुनजी 1% बि कोन थी अचां। मां ॾाढी टेक चैलेंज पर्सन आहियां अच्छा। सच में। अगरि मां को टैग कंदी आहियां, का पोस्ट बि कंदी आहियां न, त पोइ मूंखे बार बार थोरो नेविगेट करिणो पवंदो आहे। मूंखे लॻंदो मां बूमर्स जे एज में आहियां, मिलेनियल आहियां। सच में मूंखे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। ऐं जेके कॉन्टेंट क्रिएट कनि था असांजा सिंधी, छो त उहो हर क़िस्म जो कॉन्टेंट क्रिएट कनि था। फ़नी हुजे, तव्हांजो खाधे सां रिलेटेड हुजे, ट्रैवल जो हुजे, जर्नल हुजे, एजुकेशन हुजे, हिस्ट्री हुजे, हर क़िस्म जो हर तबिको करे थो। नंढड़ा ॿार कनि था। उन ॾींहुं मां इंस्टाग्राम ते ॾिसां पई हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे, उनजी रील्स मुंॾे अचनि पियूं ऐं उहो जाम शुरू जो एॾी बहितरीनु हुन ॿार जी एक्टिंग हुई, एॾो सुठो हुनजो कॉन्टेंट हुयो। आई थिंक तव्हांजी बि नज़र मां गुज़रियो हूंदो, आई कांट रिमेंबर द नेम। पर असां जेके सिंधी आहिनि, ऐं उहो सुठी ॻाल्हि आहे त सिंधीअ में ई कनि था, ऐं इहो सभ खां वधीक सुठी ॻाल्हि आहे। त ऐं इहो पोइ जेको सिंधी कॉन्टेंट क्रिएशन आहे, जेको सिंधीअ में था ॻाल्हाइनि न, इहो मतिलबु हाणे ई कुझु महीना या कुझु अर्सो ई थियो आहे त इहा शइ घणी ट्रेंडिंग में अचे वई आहे। अदरवाइज़ जेके सिंधी हुया बि न, त उहे बि उर्दू में कॉन्टेंट क्रिएशन कंदा हुया। बिल्कुलु कॾहिं ईअं बि कंदा हुआ। ऑन द स्पॉट वेही करे पाण सिंधी में न ॻाल्हाईंदा हुया, प्राउडली ईअं चवंदा कोन हुआ त मतिलबु असां सिंधी आहियूं। हाणे इहो हींअर ई इहो नैरेटिव चेंज पियो थिए। नैरेटिव चेंज ऐं छो त हुननि खे ऑडियंस बिल्कुलु उहा मिले थी न, ऐं उनजी ऑडियंस सिर्फ़ु हिते लिमिटेड न आहे, सिंधी जेके सॼी दुनिया में फैलियल आहिनि। छो जो असां ईअं थोरी न सिर्फ़ु हिन ई बॉर्डर ताईं महदूद आहिनि, पूरी दुनिया में आहिनि। ऐं पूरी दुनिया खां इनकरेजमेंट ईंदी आहे, पूरी दुनिया जा माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं उन खां बाद में हू जुड़ियल रहनि था। त इहे त मूंखे लॻे थो त हीअ असांजा जेको आहे न, बिल्कुलु हिकिड़ो नयो प्लेटफॉर्म जोड़ींदा अॻियां हली करे। जीअं इहे ई असां ॾिसूं था न, इहे प्लेटफॉर्म अक्सर इहे फेमस नेम्स आहिनि, असांजी सिंधियुनि जा बि बिल्कुलु अलॻि सां ई प्लेटफॉर्म्स जुड़ंदा।